जीवन न्यूज़ हेडलाइन सां मां आहियां गुलाम सैयदा फातिमा। नज़र विझूं था हिन वक़्त जी हेडलाइन। ॼाणे वेझो अबड़ान में मौजूद डिस्पेंसरी खे PPHI हवाले कयो वियो। इन मौके ते हिकु शानदार तकरीब रखी वई जंहिं जा महिमान ख़ास डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर गुलाम कादिर चांदी हुआ। डिस्पेंसरी जे बाक़ायदा चार्ट हेल्थ प्रोफेशनल पैरामेडिकल एसोसिएशन डॉक्टर खादिम सीन मस्तोई ऐं डॉक्टर ज़िक्रिया राजपूत हवाले कई वई। इन मौके ते असिस्टेंट डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर मुख्तियार अहमद मेमण ऐं डॉक्टर अब्दुल फताह, डॉक्टर अब्दुल सत्तार गांगर, डॉक्टर विजय कुमार ऐं डॉक्टर अली रज़ा डहर ऐं हेल्थ प्रोफेशनल पैरामेडिकल एसोसिएशन जिले मशहूर फेरस जे सदर हाजी मोहम्मद अशरफ कुरैशी, चेयरमैन सुल्तान अहमद जुनैजी, मोहम्मद यूनिस वसण ऐं अनवर अली चांडियर, जहां बिशारत, अब्दुल जब्बार आरई, लाला मूसा खान, सैयद हाजन शाह, मोहरम अली चन्ना समेत ॿियनि मोअज़िज़ शख़्सियतुनि शिरकत कई। काज़ी अहमद क्रिकेट रांदि जे ऑर्गेनाइज़र मशहूर क्रिकेट रांदीगर काज़ी अहमद, बोर्ड जे चेयरमैन मुमताज़ अली जतोई तरफ़ां तालका प्रेस क्लब ऐं प्रेस क्लब काज़ी अहमद जे साफ़िन ॿिनि टीमुनि में क्रिकेट मैच काज़ी अहमद जे हायर सेकेंडरी स्कूल जी ग्राउंड में थी, जंहिंमें तालका प्रेस क्लब जी टीम टॉस खटे बैटिंग कंदे मुक़रर 10 ओवरनि ऐं 8 ओवरनि में 81 रन ठाहे प्रेस क्लब जी टीम खे 82 रन जो टारगेट ॾिनो। प्रेस क्लब जी टीम मुक़रर ओवरनि में 78 रन ठाहियूं ऐं 4 रन सां शिकस्त खाई हेर थी वई। तालका अस्पताल तालका प्रेस क्लब मैच पंहिंजे नाले करे वरिती आहे। तालका प्रेस क्लब जे गुलाम कादिर चांडियो खे बहितरीन बॉलिंग करण ऐं बहितरीन बैटिंग करण ते प्रेस क्लब जे अमजद अली जतोई इनाम काशिफ उन्हनि खे मैन ऑफ द मैच करार ॾिनो वियो ऐं इनाम ॾिना विया। मैच खटण ते तालका प्रेस क्लब जे टीम जे कैप्टन खे कप ऐं कैश इनाम ऐं रनर कप ऐं इनाम प्रेस क्लब जी टीम जे कप्तान खे ॾिना विया। तालिब हसन महर जे घर ते मुबैना तौर पुलिस चौड़ाई जे ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज। इन मौके ते ॻोठाणा नज़ीर अहमद, इमदाद अली फौजी, वली मोहम्मद लोंग महर ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त SSP SHO काबिल भइयो मुबैना असांजे घरनि ते चढ़ाई करे असांजे हाज़िर सर्विस फौजी जवान खे सटे ज़ख़्मी करे छॾियो आहे। एहतजाज कंदड़ SSP घोटकी DIG सखर आर्मी चीफ खां मुतालबो कयो त वाक़े जो नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो वञे। मटियारी जिले जी यूनियन काउंसिल फ़क़ीर नूह होथियारी जे ॻोठ इब्राहिम ख़ासकली जे रहवासियुनि में बरसाती पाणी निकाल न थियण, रोड घटियुनि समेत बुनियादी सहूलियतूं न मिलण ऐं इंतज़ामिया जी नाअहलीअ ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदड़ मोहम्मद मूसा ख़ासकली, जान मोहम्मद अख्तर, जानर ख़ासकली, इक़बाल ख़ासकली अभिन चवणो हो त बारिशुनि बाद अची वञे वारे कचे रस्ते ते गंदो पाणी बीठल आहे। घटियुनि गलियुनि में गंदो कचिरो पखिड़ियल आहे, जंहिं करे स्कूल ऐं मदरसे वेंदड़ शागिर्दनि, तालिब इल्मनि, नमाज़ लावेंदड़ माण्हुनि समेत बचड़े माण्हुनि खे अची वञ में शदीद तकलीफ़ुनि में मुंझणो पइजी रहियो आहे। पर हितानी चुनियल नुमाइंदनि समेत केर बि असांजी साण लहण वारो न आहे। ज़िले इंतज़ामिया मटियारी DOC चेयरमैन ऐं चुनियल नुमाइंदा मुकमल ख़ामोश आहिनि। तो सभिनी मसइलनि खां मुतालबो कयूं था त फौरी तौर ते नोटिस वठी असांजे ॻोठ इब्राहिम ख़ासकली जे रहवासियुनि खे घटियुनि समेत सभिनी बुनियादी सहूलियतूं फराहम कई वञनि। पाकिस्तान डेंटल एसोसिएशन जिले सागर जी चूंड, जंहिं में पाकिस्तान डेंटल एसोसिएशन जिले सांगड़ ला सदर डॉक्टर सादिक अली बलोच, नायब सदर डॉक्टर संजय शोमा, जनरल सेक्रेटरी डॉक्टर मूलचंद खजानजी, डॉक्टर तलहा, जॉइंट सेक्रेटरी डॉक्टर हिरा यूसुफ, इंफॉर्मेशन सेक्रेटरी डॉक्टर अमान हिंगोर खे चूंडियो वियो। इन मौके ते डॉक्टर सादिक अली बलोच चयो त आउं पाकिस्तान डेंटल एसोसिएशन सेंट्रल काउंसिल जी सदर डॉक्टर ख़ुर्शीद अहमद ऐं सिंध जे सदर डॉक्टर अब्दुल कादिर धल जे शुक्रगुज़ार आहियां, जिन मूं समेत मुंहिंजी पूरी टीम ते एतमाद कंदे असांखे ज़िम्मेवारी ॾिनी आहे। असांजी कोशिश हूंदी आहे त असां पाकिस्तान डेंटल एसोसिएशन जे प्लेटफॉर्म तां डॉक्टरनि जे जाइज़ मसइला समेत सदन हक़नि जे हासिलात लाइ किरदार अदा कंदासीं। ऑल सिंध एम्प्लॉइज अलायंस जे काल ते समूरी सिंध चियां बदीन में सिंध गवर्नमेंट जे मुलाज़िम दुश्मन पॉलिसियुनि के ख़िलाफ़ सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुलाज़िमनि ऑफिस जी तालाबंदी करे डिप्टी कमिश्नर ऑफिस आडू गॾु थिया ऐं जितां हिकु वॾी एहतजाजी रैली कढी वई। रैली खे ख़िताब कंदे फतहुल्लाह जुनैजो, अब्दुल मन्नान सुब्रो, मुख्तियार अफरोजी, M सुब्रो, काशिफ कादिर मेमण, गुलाम हुसैन सुब्रो ऐं मुख़्तलिफ़ खातनि जे यूनियन अॻुवाणनि चयो त सिंध गवर्नमेंट हिन वक़्तु मुलाज़िम दुश्मन पॉलिसी ते अमल पेरा आहे। पेंशन इस्लाहात जे आड़ में सिंध जे सभिनी मुलाज़िमनि सां ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी कई पई वञे। पर वधीक चयो त TRA अलाउंस बि सिंध जे मुलाज़िमनि जो अहम मसइलो आहे, जॾहिं त ग्रुप इंश्योरेंस जेको पघारनि मां कटे पियो वञे उहो बि मुलाज़िमनि खे वापसि नथो ॾिनो वञे। अगरि वधीक चयो त हुकूमत सिंध जे मुलाज़िमनि सां ज़ुल्म मथां ज़ुल्म करे रही आहे, जंहिं ख़िलाफ़ ही तहरीक जारी रहंदी जेसिताईं मुतालबा तस्लीम नाहिन कया वेंदा। UC करकली जे चेयरमैन नवाब खान बबर जी अॻुवाणी में 2 रोज़ा नादरा मोबाइल सर्विस UC करकली जे ॻोठ रुकन बुढ़ा में बहितरीन कम ॾेखारियो, जितां अवाम जो शनाख्ती कार्ड, बेफाम ऐं ॿियनि ज़रूरी डॉक्यूमेंट्स ॾिसी माण्हुनि जा मसइला हल कया। चेयरमैन नवाब खान बबर चयो त असांजी कोशिश आहे त यूनियन काउंसिल जो हर घर ऐं हर फर्द रजिस्टर्ड हुजे, जंहिं सां हुकूमत ऐं हितां जे अवाम खे फ़ाइदो पहुचे। रहवासियुनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मोबाइल सर्विस सां बहिराड़ी जे माण्हुनि खे बहितरीन रिलीफ ॾिनो, जेको अमन सारा जॻो आहे। इन मौके ते अकबर जोखियो, नियाज़ हुसैन बुगियो, जमालुद्दीन बुगटी, ज़ाकिर बबर ऐं ॿिया मौजूद हुआ।